असल में आर्टिस्ट जेको बि थींदो आहे उहो पंहिंजे कल्चर जे, जीअं शेख अयाज़ शाइर हो त हू न पंहिंजे ॿोली ऐं सिंधी शाइरीअ जे जेका कुंवार हुई उन में पंहिंजे हिसे जो हार सिंगार कयो। हर शाइर पंहिंजे ॿोलीअ में अहिड़ा ॻह ॻठा आणींदो आहे, ज़ेवरात आणींदो आहे। जीअं शाह लतीफ़ जेके सिंधी ॿोलीअ जे कुंवार खे पंहिंजे पारां ज़ेवर पाराया, उन्हनि जो अञा ताईं को मिसाल नथो मिले, उहे अञा ताईं यादि रखिया था वञनि। असल में ही शाइर, अदीब, आर्टिस्ट सभु इहे गहना ठाहींदा आहिनि, ज़ेवरात ठाहींदा आहिनि, जेके हू पंहिंजे आर्ट खे, पंहिंजे ॿोलीअ जे कल्चर खे पाराईंदा आहिनि ऐं उहो कल्चर उन्हनि गहनि ॻठनि ज़ेवरनि खे पाए अञा वधीक सुहिणो लॻंदो आहे। अयाज़ पंहिंजे फ़न सां जेकी ॻह ॻठा ऐं ज़ेवर ठाहे सिंधी शाइरीअ जे कुंवार खे पाराया, उन्हनि जो जवाबु न आहे। तुंहिंजे मूंखे कोन मञींदे, मूंखे का परवाह न आहे, आउं सुभाणे लाइ लिखां थो, जेको नेठि त अचिणो आहे, मूं ते मेड़ो मचणो आहे। अयाज़ ते इहा ॻाल्हि कई हुई त सुभाणे लाइ, पर असां उन जा गवाह आहियूं त अयाज़ जे हयातीअ में ई उन ते मेड़ा मता। अयाज़ हिकिड़ो लिविंग लेजेंड हो पंहिंजे हयातीअ में, हू हिकिड़ो देवमालाई किरदारु हो, लेजेंड हो। उन वक़्तु ई माण्हू उनखे ॾिसण लाइ बेताब हूंदा हुआ। ज़ाहिर आहे उहे ई माण्हू जिन खे आर्ट अदब जी का ख़बर हुई, आम माण्हू जी ॻाल्हि नथी कजे। सो अयाज़ उन वक़्तु ई, अयाज़ जी तरबियत शुरूअ खां ई ॾिसजे त हू तमामु महिनती माण्हू हो ऐं महिनत खां सवाइ का अज़मत मूंखे नथो लॻे त मुमकिन आहे। अयाज़ लिखियो आहे त हू 7वीं 8वीं जमात में इहे फ़ारसी बहर वज़न इहे सभु सिखी वियो हो, जेके हींअर ताईं असां वॾा नाला था ॿुधूं जॾहिं असां पंहिंजे ॿोलीअ वॾा शाइर आहिनि, उन्हनि जूं बि आम बेसिक ग़लतियूं थियूं नज़र अचनि, त अयाज़ में उहे नंढे इलाइक़ो ई का ग़लती न हुई इन हवाले सां। ऐं उन खां पोइ हुनजो जेको मुतालियो हो, जेको आख़िर ताईं जारी रहियो। अयाज़ मां नथो सम्झां त जेतिरो मुतालियो आलमी अदब जो, असांजे अदब जो, सिंधी क्लासिकल, जदीद, उर्दू, फ़ारसी ऐं इंटरनेशनल, माना त शेक्सपियर ते ॻाल्हाइजे त अयाज़ खां वधीक का राय नथी असां वटि रहे। जेकॾहिं दोस्तोयेव्स्कीअ ते को सिंधीअ में कुझु लिखियलु आहे बहितर, त उहो अयाज़ जे किताबनि में ई आहे। त एॾो वॾो मुतालियो, एॾो वॾो फ़नी पुख़्तगी, इहा मिली करे उन अयाज़ खे ठाहियो। ऐं असांजो माण्हू, असांजो शाइर एॾो त मतिलबु शॉर्टकट जे चकर में आहे जो 2 किताब पढ़ी कुझु लिखी ऐं सम्झे थो त शेख अयाज़ खां पोइ शायदि ख़ुदा न ख़ास्ता उहो ई वॾो शाइर आहे असां वटि। ईअं न आहे, इहे ॻाल्हियूं तमामु घणी महिनत, रियाज़त सां थींदियूं आहिनि। ऐं अयाज़ उहा महिनत कई, अयाज़ उहा रियाज़त कई। अयाज़ जो जेको असां शुरूआती ॾिसूं था, जेको फेज़ आहे जो भौर भेरे आकाश वारो, उन में ही इज़ मोर रोमांटिक। सनोबर जे साए में वेही रहूं, चुमी जीअं सघे चंड तुंहिंजूं चगूं, घड़ीअ लाइ गुनाहे मोहबत कयूं, न शायदि वरी ज़िंदगीअ में मिलूं, हसी जिस्म सम्झी कलीसा मिसाल, परस्तिश कई राहिबा जीअं ख़याल, मोहबत कई आहे मूं माहो साल, गुनाहगार आहियां मगर बाकमाल। त इहा हिकिड़ी रोमांटिक शाइरी अयाज़ जी, जंहिं उन दौर जे माण्हुनि खे, ख़ासि तौर ते जेके बुज़ुर्ग ऐं दीनदार माण्हू आहे, उन्हनि खे ॾाढो कावड़ायो। उन ते दहरियत जा इल्ज़ाम बि लॻा त हीउ काॾे थो वञे, नौजवान शाइर छा थो लिखे। ऐं उन खां पोइ वरी फेज़ अचे थो उनजो जेको इनकलाबी आहे, ॻाए इनकलाब ॻाए, जीअं ज़मीन आसमान जी खुली पवे ज़बान, कुंड कुंड चौक चौक शहर शहर ॻोठ ॻोठ, जीअं उथी ॾिए जवाबु, इनकलाब इनकलाब ॻाए इनकलाब ॻाए, धोॾ हिन समाज खे, लोॾ साम्राज खे, ठाहे को नओं निज़ाम जो चङो चवे अवाम, ही निज़ाम आहे ख़राब, ही निज़ाम आहे ख़राब, इनकलाब इनकलाब ॻाए इनकलाब। त इहो दौरु हुयो जंहिं वक़्तु असां हिते जेके ख़ासि तौर ते सिंधी माण्हू आहियूं, हिकिड़ी सप्रेशन में अची विया हुआसीं। 1 यूनिट, ॿिया इहे सभु तहरीकूं, MRD, इन्हनि में जेको हुयो उन में अयाज़ हिकिड़ो आर्टिस्टिक आवाज़ थी उभरियो।
ऐं इन दौर खां पोइ हींअर ताईं जॾहिं को सियासी हवाले सां का हलचल पैदा थिए थी त असांजे जलसनि जुलूसनि में अयाज़ जी शाइरी ॻाई थी वञे। उहा इन जे करे ॻाई थी वञे त उहा हिकु त हिकिड़ी सप्रेशन जी हिकिड़ो बग़ावती आवाज़ आहे, ऐं ॿियो उहो पंहिंजे फ़नी लिहाज़ खां तमामु एॾो जानदार आहे जो अञा ताईं उनखे उहो वक़्तु ऐं उहे हालतूं उहे माना ख़तमु न करे सघियूं आहिनि। उहो फ़न अञा जहिड़ो आहे ऐं उहा फ़नी ख़ूबसूरती आहे जेका उनखे अञा दाइम ऐं क़ाइमु रखियूं थी अचे। जीअं फ़ैज़ई शाइरी आहे उर्दूअ में ॿियनि बि काफ़ी इनकलाबी शाइरी कई, पर फ़ैज़ इन में नुमाया आहे ॿियनि खां त फ़ैज़ वधीक आर्टिस्टिक आहे उन्हनि खां। त इन में अच्छा, ऐं अयाज़ मां अयाज़ जो सम्झो त लवर आहियां, उन शाइरीअ जी पैदावार आहियां। मूंखे यादि थो अचे हिते साईं बेदल बि वेठो आहे। मां पहिरियों बेदल मसरूर खे ॻाईंदे ॿुधो हो शेख अयाज़, ऐं बेदल मसरूर उहो माण्हू आहे जंहिंखां पोइ मूंखे अयाज़ लाइ का हिकिड़ी मोहबत पैदा थी त यार इन माण्हूअ जा किताब पढ़जनि। ऐं पोइ मां अयाज़ पढ़ियो, ख़ासि तौर ते विडियूं वसाणायूं हुनजो किताबु पढ़ियो, ऐं उनखां पोइ मुंहिंजी ज़िंदगी चेंज थी वई। माना त थी जेको मां तव्हांजे आॾो बीठो आहियां, शायदि इहो माण्हू न हुजां जेको शेख अयाज़ पढ़ी पोइ थियो। त इहो बेदल मसरूर ॾांहुं क्रेडिट वञे थो, साईंअ जे करे ई असां अयाज़ ॾे वियासीं। ऐं ॿियो अयाज़ सिर्फ़ु जलसनि जुलूसनि जो शाइरु न आहे, अयाज़ तमामु वॾो शाइरु आहे। तव्हां उनखे एॾो कन्फाइन सोढ़ो करे महदूद करे सिंध आॾो न बीहारियो त हू जॾहिं जलसो जुलूस थिए त उहो अयाज़ यादि अचे। अयाज़ तमामु वास्ट वसी शाइरु आहे। जॾहिं त ऐं अयाज़ जो तव्हां फितरत जी शाइरी पढ़ो, अयाज़ जी तव्हां मींहं ते शाइरी पढ़ो, बरसाति ते, चांड्रोकीअ ते, हुन जा मौज़ू तमामु वसी आहिनि। असां वटि न त थींदो ई आहे त अक्सर आर्टिस्टनि शाइरनि जा हिकिड़ा मौज़ू हूंदा आहिनि, उहे घणो उन ते ई फोकस्ड हूंदा आहिनि, पर अयाज़ जेतिरो वर्सटाइल शाइरु आहे। अयाज़ जी तव्हां जेकॾहिं चांड्रोकीअ ते ई शाइरी, चंड ते शाइरी गॾु कयो त उहो किताब खां वधीक आहे। अड़े चंड पिरी तो त ॾिठो न आहे, संदसि रूप संदसि रंग ईअं आहे जीअं तूं। या हू चंड खे एॾनि मुख़्तलिफ़ हवालनि सां हुन पेश कयो आहे पंहिंजे शाइरीअ में। हिकु हंधि चए थो त चंड माता जे थण जीअं हुन जे मुंहं लाइ आतो आहे, या चंड जे फानूस हो, चंड जी मानी। अहिड़े क़िस्म सां हुन एॾा मुख़्तलिफ़ चंड खे मुख़्तलिफ़ पासनि खां बयानु कयो आहे। हर शइ खे, गुलनि खे बि ॾिसो त अयाज़ ईअं पेश कयो। त अयाज़ खे या कंहिं बि आर्टिस्ट खे तव्हां टोटलिटीअ में ॾिसो, सिर्फ़ु पंहिंजो पसंदीदा पासो न ॾिसो, इहा हुन सां नाजाइज़ी थींदी। अयाज़ खे, अयाज़ जेॾो वसी आहे, तव्हां कोशिशि कयो त तव्हां एॾा वसी थियो त उन जीअं अयाज़ पाण ई चवंदो हो त हिकु पहाड़ खे ॿियो ई पहाड़ सही नमूने ॾिसी सघे थो। असां हेठां बि हिकिड़े नंढड़े पथर वांगुरु हिन जबल खे ॾिसूं त असांखे बसि ओतिरो ई नज़र ईंदो जेतिरियूं असांजूं अखियूं ॾिसी सघनि। इन जे करे असांखे पाण वधाइणु घुरिजे, असांखे पंहिंजो क़दु वधाइणु घुरिजे। इल्मु अदब जेतिरो अयाज़ जो उन लेवल ते अची पोइ अयाज़ ते असां ॻाल्हायूं त ठहे बि थो। बाक़ी असां हेठां बीही उनखे ॾिसंदासीं त असांखे उहा असांजी ख़ामी आहे त असां नंढड़ा आहियूं। अयाज़ जी ख़ामी न आहे जो असांखे उहो वॾो नज़र नथो अचे, असां नंढड़ा आहियूं जो असांखे उनजो पूरो कद काठ नज़र नथो अचे जिते असां बीठा आहियूं। ऐं ॿियो अयाज़ जो जेको वॾो कंट्रीब्यूशन आहे, जदीद हाणे छा थींदो आहे, जदीद ईअं न थींदो आहे त अॼु जेको शाइर लिखे थो उहो जदीद शाइर आहे। जिदत या जदीद उहो आहे जेको पंहिंजे माहौल खां हिकिड़ो जंप करे हिकिड़ी नई राह ॾेखारे, नओं ट्रेंड ॾिए। जीअं लतीफ़ आहे, लतीफ़ इज़ स्टिल द मोस्ट मॉडर्न पोइट। लतीफ़ खां वधीक मॉडर्न को शाइर ई कोन्हे। हू अञा बि तव्हां ॾिसो त असांजो जेके हालतूं या सोच या मयार आहिनि उन खां तमामु मथां ई ॻाल्हि थो करे। अयाज़ बि ईअं ई कयो। अयाज़ उन वक़्तु जेके शयूं हलनि पियूं, हिकिड़ा काफ़िया वाई बेत लतीफ़ जे कट ते, उन खां हुन हिकिड़ी बग़ावत कई, हिकिड़ा नवां ट्रेंड्स ॾिना, फ़नी फ़िक्री हवालनि सां हुन नयूं ॻाल्हियूं ॾिनियूं। उहे ई शयूं अयाज़ खे हिकिड़ो जदीद पोइट बणाइनि थी, जेको उन वक़्तु चवे त अहिड़ियूं ॻाल्हियूं करे त जहिड़ी कूक कवी सोचे तहिड़ी कान्हे कोयल खे। हाणे कोयल जेको कूके थी
अयाज़ थो चए अहिड़ी त कूक कोयल खे कोन्हे जहिड़ी शाइर जे मन में आहे। त अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु उहे अयाज़ खे पंहिंजे उन सॼे उन माहौल खां ऐं उन टाइम खां उन दौर खां मथे करे पियूं बीहारनि। इन करे हू अञा ताईं जदीद शाइर आहे। ऐं असां ते अयाज़ जो इहो बि वॾो अहसान आहे त अयाज़ सुठी शाइरी सुठा किताब त असांखे ॾिना ई ॾिना, पर हुन दुनिया जो बहितरीनु अदब बि असांखे इंट्रोड्यूस करायो। अयाज़ जे किताबनि मां ख़बर थी पए त चेखॉफ छा लिखियो, पेब्लो नेरूदा छा लिखियो, गार्शा मार्किस छा लिखियो, गार्शा लोरका छा लिखियो, पास्टरनाक छा लिखियो। इहे नाला ई असांजा ॿुधल कोन हुआ सिंधी अदीबनि जा। इहे अयाज़ भरपूर नमूने उहे इंट्रोड्यूस कराया असांखे। ऐं अयाज़ सवेर सां ईअं ॻाल्हि कई त अयाज़ जे ख़िलाफ़ु काफ़ी मज़मून लिखिया विया, पर हू हुन जो जवाबु न ॾींदो। असुल में वॾा माण्हू जवाबु न ॾींदा आहिनि, उन्हनि जो कमु ई जवाबु हूंदो आहे। अयाज़ जो हर छपजंदड़ किताब हुननि जे तनक़ीद जो जवाबु हूंदो हो। तव्हां कमु कंदा रहो, उहो ई उन्हनि जो जवाबु आहे। ऐं अयाज़ जो एॾो त बहितरीनु कमु थियल आहे जो मां सम्झां थो त शाह लतीफ़ खां पोइ जेकॾहिं सभ खां वधीक सिंधी शाइरीअ में कंहिंजो दर्जो आहे, तोड़े जो इन्हनि सभिनी जे लाइ असांखे एतिराम आहे। सचल साईंअ लाइ, ॿियनि लाइ, सांघीअ लाइ, सभिनी लाइ एतिराम आहे। सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसे जा गुल पोखिया, सभिनी जी पंहिंजी ख़ुशबू आहे। पर जेका अयाज़ जे बाग़ जी ख़ुशबू आहे, ॾिनी न कंहिं अहिड़ी कंहिं बि ख़ुशबू। अनेक बूटा बहार में हा, त बहार में घणा बूटा हुआ, पर अयाज़ जे गुलाबनि जी जेका ख़ुशबू आहे, उन जेॾो सिंध खे मुअतर कयो आहे ऐं मदहोश कयो आहे, उन जो जवाबु आहे। महिरबानी।